बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿाज बि ओॾियाई मङा। सभिनी ॾिसंदड़नि पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलामु अलैकुम। दोस्तो, हींअर आऊं खेरपुर नाथन शाह में मौजूदु आहियां ऐं हितां जो तमामु सुरीलो फ़नकार जेको हिन खेरपुर नाथन शाह जी ख़ुशबूदार मिटीअ मां जनमु वरितो अथई ऐं जॾहिं बि हुन हारमोनियम ते पंहिंजा हथ रखी सुर पकड़िया आहिनि त असां सभिनी ॾिसंदड़नि जूं दिलियूं ॼण छेड़े छॾींदो आहे। सभिनी रागनि जी ॼाण रखंदड़ ऐं रागनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाईंदड़ अॼु असांजो 5 टाइम सिंधी चैनल जो महिमान फ़क़ीर इमरान अली समूह असां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन सां इंशाअल्लाह तफ़सीली कचारी थींदी। उनखां अॻु में जिन बि दोस्त असांजे चैनल जॉइन न कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे जॉइन कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके महिमान 5 टाइम सिंधी चैनल जे मोहतरम फ़क़ीर इमरान अली समूह सां तव्हांजी कचहरी कराईंदा। साईं अस्सलामु अलैकुम, या अली मदद। ऐं असीं तव्हांखे पंहिंजे 5 टाइम सिंधी चैनल ते भली कार चवंदा। बिस्मिल्लाह, वालेकुम सलाम, मौला अली मदद। ऐं तव्हांजी महिरबानी 5 चैनल जेके सॼी टीम आहे उन्हनि जूं महिरबानियूं जेके असांजे शहर में कई आहे, असांजे आस्थाने ते कई आहे, वॾी महिरबानी बाबा। बिस्मिल्लाह। साईं, असांजे ॾिसंदड़नि खे इहो ॿुधाईंदा फ़क़ीर साईं त तव्हां मौसीक़ी शुरूआति कॾहिं कई आहे ऐं तव्हांजो मौसीक़ीअ में उस्तादु केरु रहियो आहे? मुंहिंजी 2002 खां वठी मौसीक़ी में आहे इब्तिदा ऐं अॼु ताईं माशाअल्लाह पंहिंजी महिनत हले पई। ऐं मुंहिंजो उस्तादु आहे उस्तादु बाबा जमालुद्दीन फ़क़ीर। जमालुद्दीन फ़क़ीर साहिबु त सिंध जा तमामु ॼातल सुञातल फ़नकार आहिनि। ऐं उनखां अॻु में ॿियो सुवालु अव्हां सां कंदुमि इहो त साईं, तव्हांजो मक़बूल ते जेको कलाम बणियो उहो कहिड़ो हुयो जंहिं सिंधी माण्हुनि तव्हांखे उनखे ॿुधी करे माण्हू ॾिनो? जी बाबा, इहो कलाम त काफ़ी सारा आहिनि। बाक़ी मुंहिंजो क़सीदो हलंदो आहे हिकिड़ो, मौला रज़ा हिकु वारी विखा तूं मैनू करबला। ऐं हिकिड़ी बाबा सरकार साईं अली मोहम्मद शाह सनाई जी वाई आहे, पाण ई लहंदो सार हलो मिया, मुंहुं में हलण जी हाजत न आहे, तुंहिंजी दुनिया में या मौला सचाई दर पदर छो आहे। काफ़ी बोल आहिनि जेके हलनि पिया ऐं मोट मिले पई उन्हनि मां। फ़क़ीर इमरान, जॾहिं बि फ़नकार ॻाईंदो आहे त इश्क़ लॻंदो आहे। इश्क़ बिल्कुलु हूंदो आहे, हर माण्हू खे हूंदो आहे, पर ज़ाहिरी इश्क़ खां बहितर आहे त माण्हू हक़ीक़ी इश्क़ जो मज़ो वठे त उन में बहितरी। अहिड़ी का ख़्वाहिश जेका तव्हांजी अञा ताईं पूरी नथी हुजे? ख़्वाहिशूं इंसान जेको बि माना चाहींदो अञा वधीक चवंदो त ख़्वाहिशूं वधनि, पर शुक्र आहे जेके अलाह साईं अता कयूं आहिनि इहे काफ़ी आहिनि। हा, तव्हांजे पसंदि जो फ़नकार कहिड़ो आहे जंहिंखे तव्हां घणो पसंदि कंदा आहियो, जंहिंखे ॾिसी तव्हां ॻाईंदा आहियो? माशाअल्लाह, सिंध जा सभु फ़नकार जेके बि आहिनि तमामु बहितरीनु ॻाईंदा आहिनि, पर साइण आबदा परवीन थी या पंहिंजो उस्ताद शफ़ी फ़क़ीर थियो, उस्ताद बाबा ख़ादिम हुसैन सखीराणी, काफ़ी सारा उस्ताद आहिनि जेके दिलि सां ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं। ज़बरदस्त। ऐं फ़नकारनि जो नालो खणो ऐं शाइरनि खे विसारियूं, इहो मुनासिबु न आहे, त असांखे इहो ई ॿुधाईंदा तव्हांजो पसंदि जो शाइर केरु आहे जंहिंखे तव्हां घणो पिया ॻायो? हा, एजाज़ साईं खे ॻाईंदा आहियूं घणो, उस्ताद बुखारी या सचल साईं, काफ़ी सारा ॿिया जेके शाइर आहिनि, पंहिंजो रखियल साईं थी वियो, बुढल साईं, साईं बाबा अली मोहम्मद साईं। हा, हिन वक़्तु तव्हांजी क्लब आहे खेरपुर नाथन शाह में, तव्हां शागिर्द सिंधी क़ौम खे ॾियो पिया? असीं अञा पाण सिखूं पिया। ही मरहलो ॻाइण वॼाइण जी दुनिया अहिड़ी आहे जो सॼी उमिरि सिखण जी आहे। बाक़ी कुझु नौजवान आहिनि जिन खे जेको हाल आहे ॿुधायूं पिया। अगरि सिंध जा माण्हू तव्हां सां राब्तो कनि, ख़ासि करे असांजा शाइर हज़रात, त उहो पंहिंजी शाइरी तव्हां खां ॻाल्हाइणु चाहिनि त तव्हां सां राब्तो कीअं कनि? शाइरनि में तक़रीबन जेके दोस्त राब्तो कंदा आहिनि उन्हनि खे उहा मोट ॾींदा आहियूं। ऐं ॿियो वरी आहे कलाम जी निस्बत सां, जे कलाम उहे असांजे ॻाइण वटो आहिनि त भली शाइर राब्तो न बि कंदो आहे, उहो कलाम ॻाए छॾींदा आहिनि। नाज़रीन, अचो त फ़क़ीर इमरान खां पुछूं था त अव्हां ॾिसंदड़नि खे हींअर कंहिंजो कलाम ॿुधाए पियो? जेके बि असांजा दोस्त असांखे ॾिसनि पिया असांजे चैनल ते, उन्हनि खे बाबा सरकार साईं अली मोहम्मद शाह जो कलाम ॿुधायूं पिया। बिस्मिल्लाह। अल्लाह 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 हो
बख्शी धण ओ के दान न जी दमड़ी हो के दान न जी दमड़ी के माया बख्शी मन के पाली पाल किन में किन खा पी खाई पहाड़ तेलाऊं ताहण था डकन लिंगा लतीफ जा
इजाज़त नाहे